नाज़िन मलीर जे स्टील टाउन पुलिस मेहरा टीवी जे रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई ते कूड़ी एफआईआर दाख़िल करे छॾी आहे। तफ़सील ॾे रहियो आहे सरवर मेमण। जी सरवर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मली जो स्टील टाउन थानो जो नेशनल हाईवे ते वाक़ है, उन थाने ते जो है सहाफ़ियन के मुख़्तलिफ़ वक्त में केस दाख़िल थींदे रहा आहिनि। उन खां अॻु में भी केस कूड़ा केस मरिया विया सहाफ़ियन ते। गुज़िरियल रात देर सां मेहरा टीवी जो मली ज़िले जो रिपोर्टर रबनवाज़ मस्ती उन ते पूरी एफआईआर दाख़िल कराई वई है। उनमें गुज़िरियल ॾियारे जो मुल्क गिर एहतिजाज थियो हो जमात इस्लामी पारां मुल्क में महांगाई के ख़िलाफ़, तो उते सहाफ़ियन कवरेज की हुई, जंहिंमें मेहरा टीवी रिपोर्टर पारां वाक़ई एहतिजाज की कवरेज की। उन कवरेज की आड़ में कवरेज करण से भी ॾोह बणायो वियो आहे सहाफ़ियन जे इंतकामी कार्रवाई, तो जीअं हू जेको आहे सो कवरेज वग़ैरह न कनि, त उन्हनि जे मथां पूरी एफआईआर मड़ी वई आहे। हिन वक़्तु उन जेका दाख़िल एफआईआर जंहिंमें मली जा जेके मुख़्तलिफ़ सहाफ़ जी तंज़ीम हो उन्हनि पाण एहतिजाज सिलसिलो कयो। आईजी सिंध खां फौरी नोटिस वठंदे जेको ॼाणायल थाणे जो एसएचओ आहे आनंदलाल उनखे हटाइण जो मुतालबो कयो आहे। त कहिड़े कानून ते जेका सहाफ़ी जेकी पंहिंजी सहाफ़ुनि जी ज़िम्मेदारी अदा कनि था, कवरेज कनि था, ऐं उन्हनि ते बि तव्हां भॼ ढाह जो डीएसपी जी गाॾी ते हमले जो ऐं पंहिंजे सरकारी मुद्दनि में केस दाख़िल कया आहिनि, जंहिंमें सहाफ़ी रबनवाज़ मस्ती खे ॼाणायो वियो आहे मुख्य जवाबदार तौर। वाक़ई जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत के इन सिलसिले में अवामी प्रेस क्लब मली जो हंगामी इजलास थी गुजरात सदर कादिर दस्त ऐं सामी समेत ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत की आहे। उन्हनि 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो, जेकॾहिं ॼाणल कोई एफआईआर खे ख़ारिज न कयो वियो त सुभाणे खां एहतिजाज जी तहरीक हलाई वेंदी। ऐं मली जी जेके बि जर्नलिस्ट तंज़ीम उन्हनि में वाक़ई जी मुज़म्मत कई आहे त सहाफ़ जी ज़िम्मेदारियुनि खे रोकण जे लाइ जेकी इंतकामी कार्रवाई कई पंहिंजे मुल्क में जेको सिलसिलो शुरू कयो आहे सहाफ़ियुनि ते इंतकामी कार्रवाई कई, पूरी एफआईआर दाख़िल कई थियूं वञनि। हिन वक़्तु जेको आहे सो मली में कुझु वक़्तु अॻु ॿियनि सहाफ़ियनि ते, जिनमें सामिन मेमन सदरुद्दीन थियो ऐं ॿियनि ते बि पूरी एफआईआर दाख़िल थी चुकियूं आहिनि। त हिन वक़्तु वारो जेको मेहरा टीवी जो रिपोर्टर आहे रबनवाज़ मस्ती उन ते पूरी एफआईआर कई वई आहे। सहाफ़ियुनि जी तरफ़ां इहो मुतालबो कयो त आईजी सिंध ऐं जेके निगरान सिंध हुकूमत आहे उहो नोटिस वठे। हिकु तरफ़ जेके असांजा जेके आईजी सिंध जा ॿिया ऑफिसर उहे जहान मोहन महल जेको तखर में शहीद कयो वियो, उन वाक़े जी नोटिस वठी रहंदा ऐं उनखे इंसाफ़ ॾियण जे लाइ पंहिंजो बयान ॾेई रहंदा ऐं उन्हनि जी चवंदा असां वाक़ई में मुलज़िम जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं, मुकमल इंसाफ़ कंदासीं। त ॿी तरफ़ सहाफ़ी जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई मली में जारी, जंहिंमें कूड़ा केस मरिया पिया वञनि। जनरल जेके एफआईआर खे पूरी तौर ते ख़तमु न कयो वियो, त सुभाणे खां तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। जी सरवर, तव्हांजी महिरबानी।